अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अॼु असां पंहिंजे शहज़ादे राजू सां अब्दुल्ला भुट्टे सां छा हाल आहे बाबा सां गॾु आहियूं ऐं वञूं था पिया मार्केट। सोचो तव्हांखे बि ॾेखारींदा हलूं। जीअं त साईं असांजी सिंध ॾे झुड़ियाली ऐं मींहं जो वसकारा हलनि था पिया ऐं अलाह सभिनी दोस्तनि ॾे साईं ख़ैर करे ऐं बारिश जेका आहे उहा बारिश रहमत हुजे, ज़हमत न ॾे। जीअं असां वटि बि अॼुकल्ह साईं मौसम सफ़ा झुड़ियाली थी वई आहे, तमामु बहितरीनु हल्की हल्की फुहार बि शुरू थी वई आहे। तव्हांखे ॾेखारियूं था ॾिसो हल्की हल्की फुहार शुरू थी वई आहे। अब्दुल्ला बाबा मींहुं बसे तो मींहं में तड़कंदे? मां बि नंढो हुअमि न मींहं में तड़कंदो हुअमि। हल मार्केट को थी तो पोइ बाबे खे करायां थो मां। बसि साईं मींहुं झुड़ियाली नवां नवां घर ठहनि था, कंस्ट्रक्शन हले थी पई। बाक़ी जोड़ो ॾिसो ककर पहुची विया आहिनि, वसकारो शुरू थी वियो आहे हल्को हल्को। हे साईं कुदरती गुल जाई आहिनि पासे में, मींहं ते पाणी बाड़ी अची वेंदियूं हलंदे हलंदे साईं मींहं जो वसकारो थी वियो आहे तेज़। वधी वियो, फुहार शुरू थी वई। वाह वाह सुभान अल्लाह। दोस्तों शेयर कंदा हलो, मौसम जो मज़ो वठो ऐं शेयर कंदा हलो। हे साईं नज़ारा लॻे थो स्क्रीन ते वाइपर हलाइणी पवंदी त तव्हांखे व्यू क्लियर अचे, पर व्यू लॻे थो चए थो मींहुं त मां व्यू न ॾिसंदो। मींहं जो वसकारो ऐं उन सां गॾोगॾु वाह वाह राजू मींहुं वाह। लाला कयूं गाॾी बीहायूं रोड ते कीअं बीहायूं? मींहं जो वसकारो राजू असांजो असां सां गॾु। हिन जे करे दोस्तो चवंदो आहे पंहिंजे बचड़नि ते टाइम इन्वेस्ट कयो, पैसो इन्वेस्ट कयो, जेका शइ तव्हांजी आहे पंहिंजे बचड़नि ते हणो। असांखे बि साईं जीअं जीअं मौक़ो मिलंदो आहे असां हुन टाइम ॿारनि सां गुज़ारींदा आहियूं, ॿारनि सां तड़ कंदा आहियूं। ठीकु आहे बाबा। ऐं उन सां गॾोगॾु कॾहिं कॾहिं कम बि छॾे ॾींदा आहियूं, हर शइ छॾे ॾींदा आहियूं पंहिंजे इन बचड़नि जे लाइ। लॻे थो तव्हांखे मथां बि नज़ारो कराईंदा हलूं। मींहुं वधी वियो आहे, कहिड़ो वधी वियो आहे त भाउ मुंहिंजा कॾहिं कॾहिं इन्हनि जे लाइ टाइम कढी करे इन्हनि सां गुज़ारींदा आहियूं वक़्तु। ऐं कॾहिं बि मसरूफ़ियात हुजे, छा बि हुजे, कॾहिं कॾहिं न थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कमु छॾे बि इन्हनि ते चवंदा आहिनि वठी हल, घुमाए फिराए खेॾाए, हर शइ इन्हनि सां कंदा आहियूं। हिननि खे अकेलो न छॾींदा आहियूं कॾहिं बि। जीअं वाले साहिबु असांखे अकेलो कॾहिं न छॾियो न, त असां बि हिननि खे न छॾींदा आहियूं। ॿियो भाउ मुंहिंजा पंहिंजे ॿारनि खे न थोरो सम्झण जी कोशिशि कयो, उहे छा था चाहिनि। हा अब्दुल्ला सुभाणे बाबो काॾे हलंदो? हा सुभाणे हलूं घुमण? काॾे हलूं? काॾे हलूं पुट? हा गाॾी अब्दुल्ला चए पार्क ते झील ते हलूं सुभाणे?
स्विमिंग करण बाबे ता बाकुर बा ना ना वे हाली बेल्ट आयो थी हल ठीक है ॾिसो साईं बेल्ट लॻल बहितरीन पोइ हुते हली हाली रोड आहे न हितां जो कानून आहे साईं रोड ते बेल्ट नथा लाहे सघूं हिननि खां पुछो छा खपई छो त नंढपण में ई तव्हां हिननि सां अहिड़ो रिलेशन दोस्तनि वारो रखंदो न त जंहिंमहिल वॾा थी वेंदा पोइ तव्हां सां अटैच रहंदा तव्हां सां हर ॻाल्हि शेयर कंदा तव्हांखे ॿुधाईंदा तव्हांखे पंहिंजे ॿार जे बारे में ॿिए खां पुछणो न पवंदो हिन जे करे साईं कॾहिं कॾहिं हिननि खां पुछंदा आहियूं जेका शइ चवंदा आहिनि उहा कंदा आहियूं उहो इन जे करे त हिननि सां रिलेशन बिल्ड थिए ठीकु आहे बिल्ड ऐं बॉन्डिंग ठहे ठीकु आहे रिश्तो त रहंदो आहे पर बॉन्डिंग न हूंदी आहे उहा बॉन्डिंग हुजे त इन करे कॾहिं पंहिंजी कॾहिं हिननि जी ऐं बाक़ी ॿाहिरि बसकारो हले थो पियो ददकनि सां गाॾियूं ट्रैफिक आचर जो ॾींहुं सुकून ट्रैफिक घटि आहे न रोड ख़ाली लॻो पियो आहे उहो हिन जे करे आचर जो ॾींहुं आहे सुकून जो ॾींहुं असां बि बसि आचर जे ॾींहुं हूअं तयारु न थींदा आहियूं आचर जे ॾींहुं तयारु रेडी थी पंहिंजे बचड़नि सां टाइम गुज़ारींदा आहियूं गाॾी पूरो जहाज़ ख़ाली आहे असांजो शहज़ादो राजू वेठो आहे राजू कहिड़ी गाॾी वठंदो हा साईं मुंहिंजे इन शहज़ादो को वीगा पसंदि आहिनि जेके हिते ट्रक चवंदा आहिनि उन खां बाबा पाकिस्तान में वीगो चवंदा आहिनि मां पुट खे वीगो वठी ॾींदुमि या टेस्ला वठंदे टेस्ला न हा साईं मुंहिंजे इन पुट खे ट्रक वणंदा आहिनि टेस्ला गाॾी कार न वणंदी अथसि इहो चवंदो बाबा ट्रक हुजे हे बि त पंहिंजो ट्रक आहे न न राजू खे मॉन्स्टर ट्रक खपे त साईं पंहिंजे बचनि खे इन्वेस्ट कयो पंहिंजे बचनि जा ॿाह बेली थियो जे असांजो वाल साहिबु असांजो थियो त असां हेसि ताईं पहुतासीं हितां वरी असां हिन जा ॿाह बेली थींदासीं चंड ते ऐं मरीज़ ताईं पुॼंदा इनशा अल्लाह बसि मौसम बहितरीन तव्हांखे ॾेखारियां ऐं तव्हां सां प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं हलनि थियूं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि जा लख कुर्ब मोहबतूं तव्हांजो प्यार आहे शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी हिकिड़ो शेयर करण में को ख़र्चो न कुझु न सिर्फ़ु ईअं टिक करिणो आहे शेयर थी वेंदो पाण ईअं त वॾी महिरबानी दोस्तो स्कूल ठहनि था पिया हे ॾिसो हे साईं हाई स्कूल आहे हाई स्कूल हिते माना चवंदा आहिनि जूनियर ऐं सीनियर हाई स्कूल जूनियर माना 9 ॾहों सीनियर माना 11 12 हे पोयों मुंहिंजे स्कूल जी बिल्डिंग साईं 26750 380 हाईवे असांजा बचड़ा ॿिए में वेंदा छो त हे डेंटन डिस्ट्रिक्ट में ईंदो आहे असांजा ॿार ॿिए स्कूल में पढ़ंदा आहिनि प्रॉस्पर डिस्ट्रिक्ट में स्कूल जेके आहिनि हिते साईं डिस्ट्रिक्ट वाइज विरहायल आहिनि ऐं जेको स्कूल जो डिस्ट्रिक्ट आहे उहो उन जी जेका गवर्निंग बॉडी आहे उन जे हथ आहे अमेरिका में वज़ीर तालीम न अथव सूबाई वज़ीर तालीम न अथव हिते लोकल जेको डिस्ट्रिक्ट आहे उहो ई मालिक उहो ई बादशाह आहे हिन एरिया जे हिन जे एरिया डिस्ट्रिक्ट में सपोज 20 स्कूल अचंदा इहो हिननि जा मालिक आहिनि हिननि खे हे जेको ॾेखार मां स्कूल इन डिस्ट्रिक्ट खे परवाह न आहे त प्रॉस्पर डिस्ट्रिक्ट में छा थो हले स्कूल खुलियल आहे बंदि आहे उहो प्रॉस्पर वञी पाण ॼाणे असां वटि साईं मुफ़्त जूं पघारां वज़ीर तालीम उहो पढ़ाई करे कोन आयो आहे बसि आम डिग्री वरिती त कॉलेज कयो आहे वॾेरो वज़ीर तालीम उहो हिकिड़ो असांजो वज़ीर तालीम आहे जेको एग्रीकल्चर ऐं कैटल फार्मिंग कंदो आहे ढोर ढगा बकरियूं पालींदो आहे उन जा फार्म अथसि उन ते कुड़मी रखियल अथसि जेके कुड़मी मेन कंदा आहिनि कमकारियूं अरे वाह उस निकिरी वई हे ढंढ साईं ऐं उस हे ॾिसो त भाउ मुंहिंजा हाणे उन खे जेको फार्मिंग करे त उन खे कहिड़ी ख़बर अथव वज़ीर तालीम में छा हलणो आहे छा था चई सघूं साईं अंधेर नगरी चौपट राज
ऐं वरी राज ते असां ई हुननि खे वेहणो आहे। हिननि खे वोट ई न ॾियो त थींदो न। असां थोरो नौकिरी जे आसरे, भव खां बचण जे लाइ, ख़ौफ़ खां बचण जे लाइ त साईं टेंशन न ॾे, वोट ॾिना। हाज़ुर साईं तुंहिंजो आहे साईं, अलाह हिमत ॾींदो, अलाह भलो कंदो। हिन पंहिंजे बचण जी ख़ातिर साईं असां मुल्क ई छॾे ॾिनोसीं, पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारण जे लाइ मुल्क ई छॾे ॾिनोसीं, अहिड़ियूं गार्डन में घुमण जे लाइ मुल्क ई छॾे ॾिनोसीं। अॼु अगरि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो बचिड़ो गार्डन में घुमे थो, फिरे थो, अहिड़े लैंड क्रूज़रनि में वेठो आहे, उहो इन जे करे त हिन जो पीउ महिनत कई। हिन जो पीउ थोरी घणी जेका हुनजी ताक़त हुई हुन में बेस्ट करण जी कोशिशि कयईं। रब मदद कई, रब बेड़ा पार कया, रब छपर फाड़े ॾिनो। पर हिन खे न आहे ख़बर त हिन जे पीउ वटि फर्स्ट ईयर इंटर में 11-12 में साइकिल वठण जी बि ताक़त न हुई। साइकिल अॼु जे दौर में तव्हां दोस्तनि वटि वॾियूं वॾियूं आसाइशूं हूंदियूं, वॾा वॾा सुख हूंदा, पर मुंहिंजो बचड़नि खे ख़बर न आहे त हिन पीउ वटि साइकिल, हिननि वटि 2-2, 3-3, 4-4 साइकिलियूं बीठियूं आहिनि। इनफैक्ट पैडल साइकिल न, बैटरी वारियूं, बैटरी ते साइकिलियूं, मोटर साइकिलियूं, पेट्रोल ते हलण वारियूं, उहे बीठियूं अथनि। अहिड़ी वॾी गाॾियुनि जहाज़नि में घुमनि था, पर हिननि खे न आहे ख़बर त हिन पीउ कहिड़ा कहिड़ा ॾींहं गुज़ारिया आहिनि। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे, ॿुधव, मूंखे ख़ुशी इहा थींदी आहे त मां महिनत कयां। मूंखे ख़ुशी इहा थींदी आहे जॾहिं मूंखे साइकिल न हुई, गर्मी में पंधु 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर पंधु कयोसीं। हुन खां पोइ अॼु हिन गार्डन में घुमंदा न, मज़ो ईंदो आहे, सुकून करार आहे। हाय ब्रांडेड चश्मा कंहिं महिल लुंडे मां माल वठंदा हुआसीं, लाइट हाउस हो न, या हफ़्ते बाज़ार, बुध बाज़ार, मंगल बाज़ार, इतवार बाज़ार, कराची मां शॉपिंग कंदा हुआसीं। अॼु ब्रांडेड वाचां पायूं था। कंहिं वक़्त में मूंखे वाच पाइण जो शुरू खां वठी शौक़ु हुयो। 200-300 में वठंदो हुयुमि लाइट हाउस मां, जंहिं महिल कराची में रहंदो हुअमि, थोरो घणो कमाईंदो हुअमि। अॼु पघार सुठी आहे, इनकम सुठी आहे, त एप्पल जूं वाचां 1 लाख 1.5 लाख जूं वाचां। महिनत साईं, महिनत, ॿुधव, रब खां घुरियोसीं, रब खां पिनियोसीं, महिनत पंहिंजी कईसीं, जफ़ाकशी वारी, छिती जिन थी वियासीं। ऑफिसर परेशान थींदा त जिन तोखे खपे छा? रब जे अॻियां एॾो गिरगिरायो, महिनत कई। रब जो हाणे यार हिन जो मज़ो त ठहे थो पियो, हिनखे थोरो चाशनी करायूं ज़िंदगी में, थोरो नोटनि जी झनकार ॾेखारियोसि, घुमे फिरे अहिड़ी गाॾियुनि ते, ॿुधव, अहिड़े जहाज़नि ते, अहिड़े नज़ारनि में, अहिड़े साफ़ सुथरे माहौल में। तव्हांखे बि चवंदो ख़ुदा खे मञियो, महिनत कयो, पंहिंजे लाइ न, पंहिंजे बचनि जे लाइ। ख़ूबसूरत नज़ारो, मींहुं बंदि, हेॾे वरी ॾिसो फुड़ी न आहे, उस आई, उस खां पोइ वरी हल्की जुड़े। हे साईं टेस्ला, नंढड़े खे चवंदा अहिड़ी गाॾी वठिजांइ, चए थो न, चए थो मूंखे अहिड़ो ट्रक खपे, वीगो खपे, अहिड़ो मॉन्स्टर ट्रक है, कारो हेॾो बीठो आहे, ॻाढ़ो, हे अच्छा कारा अची विया, है न बाबा, पुट खे अहिड़ो ट्रक खपे। हा वाह, मुंहिंजी जान अथव राजू साईं, राजू राजू तोखे हिते लाइ भॼी वञा मां, बाबे खे हिते लाया जंगल में, छो पोइ तूं घर कीअं ईंदे? हा गाड़ी में न लहंदे? हाँ, इहा गाड़ी कंहिंजी आहे? मां खे बाबा खे हिते लाइ, तूं ड्राइव करे वञ। हा साईं सिंधी ॿार परे खां पधर ॾिॾे शर्मीलो शर्माईंदो पियो। बसि साईं छा कयूं, इहे न त पाण ई शर्मिला हुयासीं, हे त हाणे ॻाल्हाइण सिखियो आहे। दा दोस्तो नवां जेके आयो शेयर हिकिड़ो साईं शेयर थी वञे, तव्हांखे मौसम नज़ारो, हाणे ॾंड जा ॿिया बि नज़ारा बि कराईंदासीं, मार्केट बि ॾेखारींदासीं। संडे छा कयां साईं, आदत खां मजबूर आहे, लुंडे जो हिरियल आहे, छा कयां।
शेयर थी वञे अदा हिकिड़ो शेयर अचो त वरी नज़ारो अॻियों ॾेखारियांव मुंहिंजे साम्हूं कहिड़ो ख़ूबसूरत नज़ारो आहे। हे साईं मथे ईंदा आहियूं दड़े ते, दड़े खां पोइ साम्हूं ढंढ आहे साईं वणकारी। हिन वक़्तु जेके सावा सावा था वण ॾिसो था, हाणे सियारो अचे थो, हे सभु ककड़ा थी वेंदा। पोइ तव्हां चवंदा साईं वण सावा न आहिनि, साईं सीउ पारो थी वेंदो आहे न। हे ॾिसो हाणे साईं सावा त आहिनि तुत, पर इहे ॼाणो कारा थींदा वेंदा उस जे करे। हे साईं नज़ारो बहितरीनु ख़ूबसूरत नज़ारो आहे। हे ढंढ जे मथां साईं हे पुल आहे भाउ मुंहिंजा, हेॾो बि ढंढ आहे हेॾो बि ढंढ आहे, पर ढंढ में वण पोखिजी ॼाई आहिनि कुदरती। पर मां तव्हांखे ॾेखारियां ढंढ 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 ढंढ, हे पुल, हे पाणी बीठो आहे परियों हेॾो अलॻि। कड़क कड़क पुल में जीअं ईंदो आहे न उहो साईं कड़क कड़क थिए थो पियो साईं। हेॾो नज़ारो त नथो अचे, पर पुल हेॾो बि जंग बेलो। गाॾियूं नज़ारा आसमान साफ़ सुथरा था, पर ढंढ जे मथां टपऊं था पिया। इहे सभु कारा थींदा। इहे सावा सावा जेके वण ॾिसो था न, इहे हितां पार्क वार्क बंदि लॻा पिया आहिनि थी विया आहिनि, छो त साईं बेलो थी वियो आहे हाणे। बाक़ी हेॾो नज़ारा पाणी वाह कसियूं वञनि था ढंढनि में। बसि मार्केट अचण वारी आहे, अचण वारा हिते बीहा माण्हू मच्छू पकड़ींदा आहिनि। इहे साईं ढंढ ख़तमु, नज़ारो ख़तमु। ऐं हिकिड़ो शेयर थी वञे त मज़ो अची वेंदो। पहुची वियासीं असां शहज़ादा इनामुल्ला भाउ सां गॾु ऑलरेडी हिते आयल हुया। शहज़ादा साईं इनाम सां। बाक़ी तव्हांखे अदा जीअं ॿुधाईंदो रहंदो आहियां भाउ मुंहिंजा, संडे मार्केट तव्हां बि पंहिंजे शहरनि में हणाए था सघो। सिर्फ़ु ख़ाली मैदान खपे, दुकानदार पाण अची वेंदा, वेंडर पाण अची वेंदा। हाणे ॾिसो हे गाॾी बीहाइण जा $5 आहे, ॿुधव। हाणे 100 गाॾी बि अचे त $500 त ईअं ई थी विया। सिर्फ़ु गाॾी बीहाइण, तव्हां पंहिंजे मोटर साइकिलियूं केतिरियूं आहिनि, 20-20 रुपया पार्किंग जा रखो, बसि रसी हिकिड़ी ॿधी छॾियो, ख़ाली मैदान में अंदरि मार्केट हणायो। ॾिसो त कीअं थो अचे साईं। असांजे माण्हुनि वटि पार्क कोन्हनि, घुमण लाइ जायूं न आहिनि। हे संडे मार्केट ई हुननि जे लाइ साईं इंजॉयमेंट थी वेंदी। हिननि जी त पूरो साईं प्रोटोकॉल, सिक्योरिटी गेट लॻल अथनि। हे न हूंदा आहिनि त हे बंदि थी वेंदा आहिनि। पर हिन वक़्तु संडे आहे, अचर आहे, त ॾिसो वणकारियूं, गुलकारियूं, कपिड़ा, हर शइ मिलंदा। हे साईं नवां कपिड़ा आहिनि, ॿुधव, यूज़ में न आहिनि, नवां कपिड़ा आहिनि अदा। पूरो खाया पिया, मोबाइल कवर, स्पीकर, हर शइ मिलंदा साईं। चाकू शाकू जेका शइ तव्हां चओ, ॿुधव, हर शइ। हे $5, $10, $20 वॾो साइज़ जे हिसाब सां। हे हैट शर्ट पूरा दा, मोबाइल केबलियूं ॾिसो था ढेर पिया, रंग बिरंगी हाणे अचनि। खाया पिया हर शइ। चाट शाट, समोसो, पापड़ी, जूस, बोतल, पूरो साईं मैक्सिकन ॾिसो पिया आहिनि। जूस बूस, खाया पिया, बर्गर, चाट, बोतल आहे। त हो चवंदा न कैमरा देख रही है मुस्कुरा दे, उहो अचे पियो दोस्त शौक़ में। बाक़ी साईं यूरोपियन खां ॿुधायांव माण्हू फिट हूंदा आहिनि, पर अमेरिकन जेके न खाया पिया जा शौक़ीन हूंदा, थुल्हा साईं। सेकेंड हैंड बि मिलंदो आहे साईं सामान हिते, जंहिंजी जेतिरी पहुच हुजे। हे साईं उहे सफ़ा आहे साईं। सेकेंड हैंड त चऊं था, पर हूंदो नओं माल अथव। पठाण वटि असां वटि हूंदो आहे न, ऐं उहो पठाण वारो माल अथव ढेर साईं। जेको वठणु चाहे, जागर शागर।
मशीनरी साईं मां घणी मशीनरी हितां वठंदो आहियां ता चओ त साईं 3 महीना 6 महीना हली वञे वरी बि हितां उहो मज़ो आहे पिंजरा शिंजरा बि टेबलियूं कुर्सियूं पूरो हे कबाड़ ईअं सम्झो साईं कबाड़ में बि वॾियूं शयूं ईंदियूं आहिनि हे ॾिसो साइकिलियूं साईं कंहिंमहिल आहे टाइम कंज़म्पशन थींदो आहे टाइम लॻंदो आहे पर कंहिंमहिल अहिड़ियूं शयूं हाणे जीअं हे ड्रोन पियो आहे पुछंदो मां न 5-10 जो हूंदो हलो तव्हांजी ख़ातिर पुछां त दोस्त चवनि था पुछा कर घणे आहे एक्सक्यूज़ मी हाउ मच दिस वन हा कमिंग ड्रिलियूं छिलियूं साईं हर शइ माई त साईं ओनर मालिकाणी टायर चओ त टायर बि पुछा कयूं मिचलिन जा साईं पाकिस्तान में 15-20 हज़ार हिते हूंदो महांगो ई हूंदो हिते हा 45 ओके $45 साईं महांगो आहे फ्रिजूं सोफ़ा बैग जंहिंजी साईं नई जी ताक़त आहे नओं वठो पुराणी जी आहे त सेकेंड हैंड कमु कढणो आहे न हाणे पुराणी मशीन वठो या नई वठो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे ॿई शयूं आहिनि हिते ॿुधव हे साईं मेंढर सामान वठो अगरि को वज़नी आहे त गाॾी अंदरि बि काए था सघो खणाइण जे लाइ न पूरो त काफ़ी दोस्तनि खे अॻे बि मार्केट घुमाई हुयमि पर हाणे वरी ॿीहर मार्केट में साईं हे बि शौक़ु आहिनि हे ॾिसो त हे नसुली बि आहे हाय विच ब्रीड इज दिस वन बोले बोइनेक ओ शेपर ओके थैंक यू ॾिसो दादा असां तव्हां चवंदव असां वटि त इहे जाम आहिनि अहिड़ा पर हे साईं को ॿियो नसुल आहे सिकली बि आहे माल साईं जाम टायर ट्यूब डोलियूं हे वैक्यूम जेका शइ चओ हे बैटरियूं हणा लाइटियूं स्टूडियो लाइ लाइटियूं स्पीकर साईं स्पीकर आहे ए बस वारे जी कंहिंमहिल शइ मिली वेंदी आहे ता घुमणो पवंदो आहे ड्रिलियूं काफ़ी दोस्त मिस्त्री मज़दूर हूंदा साईं हे ॾिसो कटर गन साईं गॾ हिते मशीनरी जो कमु आहे मैकेनिकल सॼो मशीनरी पाना स्पीकर कार जा स्पीकर साईं ददक आहे आउटडोर स्पीकर पार्टी फंक्शन ॿाहिरि वेही साईं मस्जिदनि वग़ैरह जा लाउड स्पीकर इंडोर वारा हे साईं कटर एंगल ते हे ॿारनि जे लाइ हे साईं बल्ब आउटडोर पिया आहिनि छबर में हणी छॾियो सोलर ते हलंदा पिया हे साईं कॉस्मेटिक्स शो पीस हे साईं नओं सामान अदा ग्लास बानो नट दुकान ते वठो त $15-20 हिते $5-10 उहा ई शइ हथोड़ियूं हथोड़ा छुरा साईं तव्हां चओ था न साईं एतिरा पैसा न आहिनि पोइ वरी यूज़ में कमु कढणो आहे न साईं मां तव्हांखे चवंदो रहंदो आहियां तव्हां जिथे आहियो जेतिरी ताक़त आहे तव्हां पंहिंजो कमु टपाए था सघो हाणे मां वटि पैसा आहिनि ताक़त आहे त मां नओं सामान वठंदुमि मां वटि पैसा न आहिनि पर मूंखे तॾहिं बि कमु करिणो आहे पोइ यूज़ में सामान पियो आहे सोलो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे जीअरे मिसाल $10 $20 नओं सामान वठां उनजी ताक़त आहे नओं वठां पुराणे जी आहे पुराणो
पर कमु ॿई कंदा, कमु थी वेंदो मुंहिंजो। त साईं साम्हूं ही हिकिड़ी मज़ेदार शइ आहे, उहा ॾिसूं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे शेयर दा, हिकिड़ो शेयर थी वञे मज़ो अची वेंदो। मज़ेदार इहा आहे त बूट आहे $50, ॿुधव $50 पुछोमांसि इजाज़त आहे, हा तूं भरे थो सघें। हे साईं प्योर इज इट अ लेदर? $50 में साईं सेल आई त हे साईं हितां जा जेके हारी वग़ैरह हूंदा आहिनि उहे पाईंदा आहिनि, या आम माण्हू बि पाए थो सघे, शौक़ी आहे, तमामु बहितरीनु साईं। हॾो ॾुध पको लॻो पियो आहे, तरो, हे फाटंदा न आहिनि साईं, ओरिजिनल बूट पूरा, हे काउबॉयज़ टेक्सिस जा डिज़ाइन। $50 साईं, $50 ऐं $80 ॾा क़ीमत ॿुधव पूरा। हे साईं फ्ली मार्केट हिते लॻंदी आहे टेक्सिस में, असां शहर हेॾो हे अलॻि डिज़ाइन। दोस्तो शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। माण्हू चए थो मां पाण न ईंदो, बाक़ी बूटनि जी तूं भरे थो सघें। ऐं पूरो साईं हेॾो बि ऐं पाइण में सफ़ा साईं हलकड़ा अथव। हे ईअं न आहे त गोरो हुजे तव्हां हे मणो, हे हलकड़ो सफ़ा ऐं प्योर लेदर साईं। अॻिते हलूं था साईं, सेफ्टी जैकेटियूं वग़ैरह बसि अदा ॾेखारियां हिन जे करे थो त तव्हांखे आइडियो वठो, फ्ली मार्केट हणो पंहिंजे ओड़े पाड़े में, त ॾिसो कीअं था कमायो। कमाइण जा ज़रिया ॿुधायूं था दादा। हाणे हिन में ॾिसो न, हीअ मार्केट लॻे थी केॾी रोज़ी रोटी, हिन गाॾी वारे घर वारे जी बि लॻे थी, हिन फ्रूट भाॼी वारे जी बि लॻे थी पई रोज़ी रोटी, सेफ्टी जैकेटनि वारे जी बि, नट पाना बुल्ट यूज़ में, बेल्चा कोडर, असां वटि त कोडर हूंदा हिते, पर कोडर जो कॉन्सेप्ट न आहे हिते, बेल्चे जो कॉन्सेप्ट आहे। ऐं ॾिसो कमु करिणो आहे, सस्ते में कराइण था चाहियो, यूज़ में सामान, पैसो जाम आहे त नओं बिल्टोरी सामान दा, पर कमु ॿई कंदा था। हे बि हथोड़ी उहो ई धकु हणंदी जेको उहा नई वारी हणंदी, बसि तव्हांजे पाण ते डिपेंड थो करे पियो त ख़र्चु घणो था कयो हिन ते। बाक़ी हेॾो सेफ्टी जैकेटियूं वग़ैरह, ऊन्हारो हुयो त हाफ स्लीव, हाणे सियारो अचे थो त फुल स्लीव जैकेटियूं, फुल साईं जैकेटियुनि खां पोइ गुलकारियूं, हाय बार्गेनिंग निकाले थो, ओयो चए थो, हो चएसि थो 8, हो चए थो न 10 ई ॾे, पर न सौदो न ठहियो था। अचो अॻिते हलूं। हे दुकान साईं बेड शेड, बसि हर शइ तव्हां ते पाण डिपेंड थी करे पई आहे। हे ॾिसो ड्यूटी साईं पंहिंजे बचड़नि जी हर कोई ॾिए थो पियो, अमेरिका हुजे या पाकिस्तान, बच्चा हर कंहिंखे प्यारा हूंदा। मथे भी साईं स्टॉल, मोबाइल कवर, कपड़ा नवा पुराना, ॿुधव पूरो साईं। हेॾे वरी कुकड़ियूं शुकड़ियूं, ये भी ॾेखारियूं था साईं, ये भी ॾेखारियां थो अॼु, छो त अॼु मौसम भलो आहे न, माण्हू पंहिंजो इंजॉय चिल। हे मोबाइल कवर ॾिसो, होलसेल हयूं बीठो आहे, हेडफोन माइक कवर होल्डर पूरा था, पूरो मोबाइल स्टफ साईं, बाचा हे हो, चाइना साईं, सॼो चाइना माल आहे। बस अदा हेॾे नओं सामान आहे साईं। दात कुहाड़ा, तलवारा, तलवार, चाकू मालिक को पुछो त भर, $15 ऐं $20 ताईं हिननि जी क़ीमत आहे। तलवारा वठनि था नंढड़ा, ॿुधव इन खां पोइ साईं हलूं था अॻिते।
हे साईं होटल ऐं दुकान जे लाइ माल खपे थाल कढ़ायूं बारबीक्यू चमड़े जा लेदर पूरो हे खाया पिया बर्गर स्पीकर होका ॾे थी भई स्पेनिश ज़बान में हे हले तो बस ईअं इन सां ई रिलेटेड माल आहे हेॾे अलॻि हे ॿारनि जो खेॾको पूरो साईं हे टोपला शोपला हिते ॿारनि जा खेॾणा रांदीगनि खां बग़ैर त साईं अधूरी आहे न हे छींची करे तो ॿार इन खे ॾिसी ज़िद इहो वठी ॾे पोइ साईं माउ पीउ मजबूर हे कढ़ाई साईं हथ ते जेके बर्थ भरींदा आहिनि असां ॾे हिते वरी हिननि जा हे आहिनि सीना अचो त हाणे वरी हेॾे हलूं था अॻिते साईं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त शेयर हिकिड़ो शेयर थी वञे रोज़ा ड्रिंक साईं पींदा आहियूं हिते चओ त हणूं हिकिड़ो प्यालो रोज़ा जो बि अचो त तव्हांखे रोज़ा ड्रिंक ॾेखारियूं साईं रोज़ा ड्रिंक वठूं था हाय हाउ आर यू गुड साईं हे रोज़ा ड्रिंक वाह फल फ्रूट विझी स्प्रिट विझी हिन में ॾींदी साईं अॼु त माल जाम थी विझे पई साईं नोरियल चयोसीं मसालो थोरो वधीक विझो था पुराड़ी कमर शौक़ीन आई आहे ईअं साईं रोज़ा ड्रिंक लीमू गर्मी जो दुश्मन आहे साईं दोस्तों शेयर कंदा हलो होॾे ठहनि था पिया साईं साईं ॾिसो रोसा ड्रिंक ट्राई थी पई पोइ साम्हूं लिखियलु आहे साईं रोसा इहा मसालो खटाण बर्फ खां पोइ ॾिसो साईं पूरी आशाएं कमाए थी पई पंहिंजो दुकान अथनि पुटु धीअ अड़े उस्ताद पाइनएप्पल फ्रूट वग़ैरह विझाई यस हे साईं बोतल विझाई लिमका जेका असां वटि थींदी आहे ठाठा गर्मी जो दुश्मन भाउ भेण ॿई लॻा पिया आहिनि साईं केचप वेचप मसाला विझी अम्बचूर माल्टो चटपटी कुल्फी साईं डोसा ड्रिंक तैयार थैंक यू ये साईं $7 साईं ये ॾिसो साईं रोसा ड्रिंक थैंक यू
6 चए थी भाई 6 साईं $4 मोटाए ॾिनो बाक़ी साईं हीअ ड्रिंक आहे तमाम बेहतरीन है अचो तो साईं हाणे कुकड़ियूं ॾेखारियांव बतकनि जा बच्चा हेॾो हे कुकड़ियूं हूंदा हे अलॻि $20 खां $30 था साईं कुकड़ जी क़ीमत आहे हेॾो अलॻि ऐं वरी उहो दोस्त मिली वियो आॻोड़े चए पियो रिकॉर्डिंग कर न थैंक यू gracias Pakistan yeah and last time they liked your birds they were saying it's very nice yeah and also one of my friend he live in Frisco he was asking me I said I can go there like a flea market I give him address yeah thank you पूरियूं साईं कुकड़ियूं कुकड़ पलियल ॾिसो था साईं अमरीकी कुकड़ हिकु अंडनि वारा नंढा आहिनि पूरा था हाँ साईं हिन वटि देसी अंडा बि हूंदा आहिनि हे ॾिसो रंग ॾिसो था कुकड़नि जा ई अंडा कुकड़नि जा अंडा साईं हे कुकड़ियूं ॾिसो 5-5, 6-6 किलो कुकड़ जो साईं वज़न आहे हे साईं आम नसुल न आहे ये ॾिसो था हे हिते रखंदा उहे आहिनि त चवंदा आहिनि नांग वग़ैरह न ईंदो आहे बैकयार्ड में तव्हां रखो न हे नांग सां विढ़ंदी आहे बाक़ी हे साईं असां वटि बि आहिनि असां वटि ॿिया आहिनि पर हे कबूतर बचा आहिनि साईं पठा आहिनि सभु हिते साईं हिननि खे चवंदा आहिनि रेसर पीजन्स हे ड्रामो न बचा हे कुकड़ियूं हे वरी नंढो नसुल आहे हे उन खां वॾियूं हे साईं कुकड़ साईं हे ॾिसो टर्की इट्स pretty old huh Yeah. how much this one $120. $120 था I tried to pick it up. and this one $180. it's a male or female Male. 2 females in the front. The females. these are Boer goats right 4 goats. The females $270. साईं हे बोर गोट अमेरिकन आहे जेका गोश्त में तमामु बहितरीन हे बकरियूं अथसि $210 चए थो 32-34 में हो 120 में साईं ले लो आहे वो हे यारो हे $120 चए थो हे 220 में हिकु भाई हेॾे बि साईं टर्की पयूं अथसि अॻे नवंबर अचे थो थैंक्स गिविंग टर्की पचाए करे छिले करे अमेरिकन त्योहार आहे साईं हिननि जो हे पंहिंजी फैमिली खे गॾु कंदा आहिनि पोइ हिन जी पार्टी कंदा आहिनि असां वटि जीअं मटन कढ़ाई चिकन कढ़ाई कंदा आहियूं हे वरी हिन जी कढ़ाई कंदा आहिनि साईं हिन टर्की जी बाक़ी हे साईं ॾिसो 1 नंबर बकरी अमेरिकन बोर गोट साईं
आहे पूरो बाक़ी हे ट्रेलर अथसि त हिन में हे भरे सॼा पिंजरा खणी ईंदो आहे उस्ताद दुकान हणंदो आहे हर हफ़्ते हे साईं पखी न थैंक यू सर ग्रासियस welcome, man. You're drinking beer or what? हाँ This beer or what? नो इट्स अ ड्रिंक How long you live in the States? वरी आहे न पखी बर्ड ॿुधव लव बर्ड महांगा आहिनि तोता हे साईं वठण आई आहे नर आहे मादी ॾे फीमेल ॻोल्हण आई आहे साईं ॿुधव हे साईं पूरा $15 नहीं साई आ रही है एंट्री आ रही है ये मिलन की बने अच्छी साई ये साई केरा भी मिलंदा मुंहिंजो दोस्त आहे ॿुधव हिते बकरियूं वग़ैरह कुकड़ियूं खाली दुआ हे साईं सिल्की बफ हिन वटि वण वण जूं आहिनि पटा आहे घोड़नि जा आहे साईं काऊ पाइदार आहे हितां जा जेके शौक़ आहिनि उहे बि खपाईंदो आहे ॿुधव रॾा बकरियूं इहे बि शयूं सॼियूं मौजूदु आहिनि पूरो साईं हे रॾा बंदे तो पियो साईं वाह कुकुड़ भरता है साईं वाह साईं हाउ मच दिस वन 20. $20 साईं Different kind of roasters. वाह All those are 12. ये $12 में ये कुकर चाहिए तो वो 3 में देने हैं तो फिर वो न ये बाकी देसी कुकर जो आता है ये उन्हें जाती है ये देखो नहीं how much is this I go around 165, 175 to 230, depends on the size. साईं 160 खां 150 रुपए जे तो साइज़ ऐं उमिरि जे हिसाब सां 220 ताईं हिन हुन जो रेट साॻियो ई आहे साईं बसि हे दोस्त आहे रिआयत करे छॾींदो अगरि वठंदासीं त पर उहो पोयों ॿकरो ॾिठो साईं मुंहिंजे लाइ बि लास्ट टाइम वरितासीं तमामु बहितरीन साईं गोश्त में 1 नंबर हे साईं हेलो अथसि बकरी आहे लेली राति ते हलंदा पर उन बाग में शेयर कंदा हलो था नंढड़नि सां साईं पिंजरा पखीअ वरितियूं त वठंदा पखी हाणे शौक़ु कंदा हे साईं रेसलिंग जो मेलो ख़तमु थी चुको आहे बाक़ी हैट वग़ैरह टोपला बूट माल जाम आहे साईं फिली मार्केट भरियल हूंदी आहे लूचा छा जहिड़ो कराईंदी आहियां जहिड़ो साईं मूंखे लॻे थो जहिड़ो थियण वारो ओ या अची वई आहे माई साईं रेफरी बि अची वियो आहे लॻे थो रेसलिंग जो जहिड़ो थींदो था मल थींदी अमरीकी मल ऐलान कयो पिया ॾिसूं हे साईं अचनि था हाय हाय छॾोड़ा हे साईं अची विया अंपायर बि अची वियो हे मां वांगुरु साईं पेटर आहिनि दुला हे मैक्सिकन आहिनि दा रेसलर मल शुरू थियण वारी आहे दा माण्हू गॾु थियणु शुरू थी विया आहिनि माण्हू गॾु थियणु शुरू थी विया आहिनि ॿुधव उहे झूना झूना अचनि था झूनियूं झूनियूं बेजी आयूं आहिनि था माण्हू बेजी विया आहिनि मैदाननि ते ॿुधव
घोड़ो जे तो मां बैठ दो मां वो तो वरी बी जोड़ी अची भाई जा वाह जहिड़ो साईं माण्हू गॾु थियनि फोटो ई वेही करे डायरेक्ट लाइव दोस्तो शेयर थी वञे था जहिड़ो साईं अचे अचे हलवा घंटी बाजी भाई ॾिसो साईं मल कीअं था वेड़नि उस्ताद चेक तो करे तो लो वो को तनाए दे रहा जोड़ो सारी जिंदगी का हलवा रोआ भी हल्दी आ साईं हिन वॾी वाह ट्रिगो आहे वारनि को तो पटे जहिड़ो साईं जहिड़ो हले थो हा हा मल साईं अमरीकी मल हिन उमिरि में जे जंग चिपी करे हेॾो हे उस्ताद बीठो त चए थो इशारो कर त मां अचां जंग चाहिए फेरा है मांगे तो ॾिसी बहुत असां त भॼी जान छॾा आहियूं मतिलबु चए थो छॾिया चए थो न बस साईं खुटको छटको लगे तो माण्हू गॾु थियणु शुरू थी विया मेलो मचणु शुरू थी वियो आहे हेॾो बि हेॾो बि साईं ॾिसो मेलो मचणु शुरू थी वियो आहे माण्हू गॾु थियणु शुरू थी विया हे ॾिसो नंढा वॾा साईं जहिड़ी शौक़ीन आहिनि मल जा जहिड़े जो केरु न आहे शौक़ीन अॻो वठि थी वियो आहे वार पटे छॾिया साईं सचे हो वारनि चोटी ते चोटी खां वरिता साईं ऐं उस्ताद हारायो उहो चए थो न ड्रो आहे हाणे हो गंदा भाषा है अबो पैर जंगा भाषा है वठ पियो तव्हां तो
जीअं असांजी मल ईअं हलंदी पई अचो त अॻिते हाणे हलूं था तव्हांखे अॻिते जो सीन ॾेखारियूं था बसि गंज थियो हे आवाम सॼी साईं इन जी आहे मल ॾिसण जे लाइ बसि साईं मल इहा हले थी सामान चेक ऐं हेॾो बि ईअं ई सामान आहे था साइकिलियूं वाइकिलियूं चिप्स बोतल जूस कंबल सियारो अचे थो साईं हे नवां कंबल आहिनि नयूं सॻड़ियूं त दोस्तो इहो साईं आइडियो आहे तव्हां पंहिंजे शहर में हणो त फ़ाइदो ई फ़ाइदो अथव असां वटि त बाक़ी जंहिंजो आहे उहो कमाए थो असां ईंदा आहियूं कम जी का शइ वठणी हूंदी आहे हिते भली मिलंदी आहे टियूं ॿियूं लीडियूं हिते भलियूं मिली वेंदियूं आहिनि मूंखे सस्तियूं कमु थी वञे साईं पोइ वधीक इहे उहो ख़र्चु हूंदो आहे हाणे सपोज़ मूंखे का चार्जिंग केबल वठणी आहे वॾे दुकान ते वठो वञी त मिले $20-25 हितां वठूं त $5 $10 मूंखे फ़ोन ई चार्ज करिणो आहे न मूंखे ॻिची में पाए त न घुमाइणो आहे ऐं प्लस में जेको हो थींदो आहे प्लास पाना कटर जे अगरि मुंहिंजो उहो $5-10 में कटर कमु प्लास पानो नट टाइट करे थो वञे त मां छो $20-30 हिन जे करे संडे मार्केट ज़िंदाबाद तव्हां दोस्त बि हिम्मत करे था सघो कुझु दोस्त मिली करे अकेलो नथो करे मिली करे कयो उन खां पोइ तव्हां साईं पार्किंग ते ई वॾा पैसा कमाए था सघो पार्किंग में ई तव्हां मोटरसाइकिल ते ई $20 रखो न बीहाइण जी त उन में ई वॾा पैसा बची वञनि त बसि दोस्तो इहा हुई पंहिंजी रूटीन संडे अॼु आयासीं तव्हांखे ॾेखारीसीं संडे मार्केट अमरीकी संडे मार्केट होपफुली तव्हांखे वणी हूंदी ॻाल्हियूं असांजी पसंदि आई हूंदी त साईं शेयर करे छॾिजो तव्हांजी महिरबानी थींदी शेयर जिते हुजो ख़ुशि हुजो पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो जल्द मिलंदासीं अल्लाह हाफ़िज़